कणक कीअं ॿियनि सूबनि में वञी रही आहे ऐं सिंध जे सिंध वासियुनि खे हिकु अहम इंकशाफ ॿुधाए रहियो आहे त सिंध पंजाब जो बॉर्डर, ये सिंध पंजाब जो बॉर्डर कमू शहीद है। इहो हक़ मौजूद। नमस्ते सलाम, मां आहियां भागचंद वलेचा ऐं अॼु असां मौजूदु आहियूं कमू शहीद सिंध पंजाब जे हिन बॉर्डर ते। मां तव्हांखे ॾेखारियां, ये सिंध पंजाब जो बॉर्डर कमू शहीद है। हिन तरफ़ हिकु तरफ़ पंजाब जी तरफ़ जेके गाॾियूं वञी रहियूं आहिनि उन्हनि खे पंजाब पुलिस चेक कंदी ऐं जेके सिंध जी तरफ़ गाॾियूं ईंदियूं उन्हनि खे सिंध पुलिस ऐं सिंध जी हुकाम ऐं सिंध जा उन्हनि खे सिंध पुलिस ऐं सिंध जा जेके अमलदार आहिनि उहे चेक कंदा। हीअ आहे कमू शहीद, हीअ आहे कमू शहीद सिंध पंजाब जो बॉर्डर, जितां कणक वञी रही आहे। अॼु असां मौजूदु आहियूं कमू शहीद सिंध पंजाब जे बॉर्डर ते, जिते असां ॾिसी रहिया आहियूं त कणक कीअं सिंध जी कणक कीअं ॿियनि सूबनि में वञी रही आहे, पंजाब KPK ऐं उन खां पोइ अफ़गानिस्तान कीअं खुलेआम कणक ॿियनि सूबनि में वञी रही आहे। ये असां अॼु मौजूदु आहियूं कमू शहीद सिंध पंजाब जे बॉर्डर ते। पंहिंजे सिंध वासियुनि खे हिकु अहम इंकशाफ ॿुधाए रहियो आहियां त सिंध पंजाब जे बॉर्डर कमू शहीद ते जेकी सिंध जी कणक चोरी थी रही आहे, ॿियनि सूबनि तरफ़ वञी रही आहे, उन खे रोकण जे लाइ हिते फुड तरफ़ां काई बि कैंप न आहे लॻल त जीअं सिंध जी कणक कीअं ॿियनि सूबनि में वञी रही आहे ऐं सिंध जे हिन कमू शहीद सिंध पंजाब जे बॉर्डर ते फुड तरफ़ां सिंध हुकूमत तरफ़ां अहिड़ी काई बि कैंप न लॻल जेकी सिंध जी चोरी थियल कणक खे रोके सघे, उन गाॾी खे पकिड़े सघे। मां हिन वक़्तु तव्हांखे लाइव अपडेट ॾेई रहियो आहियां कमू शहीद, मां हिन वक़्तु तव्हांखे लाइव अपडेट ॾेई रहियो आहियां कमू शहीद सिंध पंजाब जे बॉर्डर ते, जिते कोई बि अहिड़ी काई बि कैंप मौजूदु न आहे जेकी सिंध हुकूमत तरफ़ां लॻाई वई हुजे, जेकी फुड अथॉरिटी सिंध जी फुड अथॉरिटी वेठी हुजे, जेकी चेक करे त सिंध जी जेकी चोरी थियल कणक आहे उहा हितां गुज़री रही आहे ऐं उन कणक जी गाॾी खे असां रोकंदासीं ऐं उन कणक जी गाॾी खे असां पकिड़ंदासीं। अहिड़ी काई बि कैंप न आहे लॻल। मां तव्हांखे वाज़े तौरु सिंध जी आवाम खे ॿुधाए रहियो आहियां, सिंध जी आवाम खे अखि खोलणु खपे। सिंध जी आवाम जी कणक, सिंध जी आवाम जो हक़ हिते कमू शहीद सिंध पंजाब जे बॉर्डर तां वञी रही आहे, चोरी थी रही आहे, पर शायदि सिंध जी आवाम खे ख़बर न आहे। सिंध जी आवाम, तव्हां जागो, बाक़ी सिंध हुकूमत तव्हां सां वेसा गाती करे रही आहे, माटेली मां वारो सलूक करे रही आहे।